वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियिहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे शहर ग़ुलाम शाह बागराणी मोया में असांजो ही पहिरियों प्रोग्राम आहे। अल्लाह ताला जा बेशुमार एहसान, उन जूं बेशुमार मेहरबानियूं जो रब्बुल आलमीन हिते जे मकामी दोस्तन मोहतरम वकार अहमद साहब, मोहतरम साईं अली नवाज साहब, मोहतरम अब्दुल गफूर ऐं साद साहब ऐं ॿियनि दोस्तनि खे रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फरमाई जो हिन शहर जे अंदरि असांजो ही पहिरियों प्रोग्राम आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे मुखातिब आहियां त बराए महिरबानी असांजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। जेकॾहिं असांजी ॻाल्हि क़ुरान हदीस मुताबिक़ आहे त क़बूल करियो, जेकॾहिं क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे त उनखे ठुकराए छॾियो, रद्द करे छॾियो। असांजूं तक़रीरूं रिकॉर्ड थीनि थियूं, सोशल मीडिया ते अपलोड थीनि थियूं। अव्हांखे पूरो हक़ आहे जो असांखे ॿुधायो त साईं फलाणो नुक़्तो क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे। ख़िलाफ़ हूंदो असां पंहिंजी इस्लाह कंदासीं, पर जेकॾहिं ख़िलाफ़ नाहे, क़ुरान हदीस मुताबिक़ आहे, त पोइ तव्हां ते बि लाज़िम आहे अनानियत खे छॾे, ज़िद खे छॾे, क़ुरान ऐं हदीस जे आॾो झुकी पओ। तव्हांजे साम्हूं जेका हींअर आयत पढ़ियमि, क़ुरान मजीद जी 51 नंबर सूरत आहे, सूरह अज़ारियात ऐं उन जी आयत आहे। इन ई आयत में अल्लाह ताला असांजी ज़िंदगी जो मक़सद बयान कयो। रब असांखे छो ख़लक़ियो, अल्लाह असांखे दुनिया में मोकिलियो छो आहे, आख़िर मक़सद कहिड़ो आहे। दुनिया में त जानवर बि हलनि पिया, पखी बि आहिनि, जीत बि आहिनि, पर इंसान ऐं जिन्ननि खे अल्लाह ताला पंहिंजी इबादत लाइ पैदा त कयो, पर उन्हनि खे इख्तियार बि ॾिना। बाक़ी जेका मखलूक आहे उनखे इख्तियार कोन्हे, उनखे हर सूरत में अल्लाह ताला जी इबादत करणी आहे। को बि जानवर मुशरिक कोन्हे, को पखी मुशरिक कोन्हे, को जीत मुशरिक कोन्हे। मुशरिक थी सघे थो या इंसान हूंदो या जिन हूंदो, बाक़ी समूरी मखलूक अल्लाह ताला जी मुवहिद आहे। हाणे रब असांखे इख्तियार ॾिनो आहे, चाहे अकेले अल्लाह जी इबादत करियूं, चाहे अल्लाह जी इबादत में शिरक करियूं।
फरमायाई मूं जिन्नन खे ऐं इंसानन खे सिर्फ इन लाइ पैदा कयो आहे त उहे मूं अकेले जी इबादत कनि। इहो आहे ज़िंदगी जो मक़सद। बाक़ी खाइण पीअण, सुम्हण, कारोबार करण, इहो ज़िंदगी जो मक़सद कोन्हे, ज़िंदा रहण जो ज़रियो आहे। खाइण पीअण त कुतो बि करे थो, जानवर भी सुम्हनि था, रोज़ी जी तलाश में निकिरनि था। जेकॾहिं असां सम्झूं त असांजी ज़िंदगी जो मक़सद बि सिर्फ़ रोज़गार कमाइण आहे, आराम करण आहे, ऐश करण आहे, सुम्हण आहे, त असांजी ज़िंदगी ऐं जानवर जी ज़िंदगी में को फ़र्क़ न। पर रब्बुल आलमीन फरमायो त मूं जिन्ननि खे ऐं इंसाननि खे पैदा कयो आहे त मूं अकेले जी इबादत कर, मुंहिंजी इबादत में कंहिंखे बि शरीक न कनि। जेकॾहिं अल्लाह सां गॾु तव्हां शिरक कयो, कंहिंखे शरीक कयो, अल्लाह जो कलाम इन ॻाल्हि ते शाहिद आहे, उन ते जन्नत हराम आहे, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। क़ुरान त खोलियो, नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे, 950 साल तबलीग करे थो ऐं 950 साल नूह अलैहिस्सलाम सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह जी तौहीद जी तरफ दावत ॾिनी। या कौम मेअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरु, ऐं मुंहिंजी कौम हिक अल्लाह जी इबादत करियो, उन अल्लाह खां सवाइ तव्हांजो को इलाह कोन्हे, को मुश्किल कुशा कोन्हे, को बिगड़ी बनाइण वारो कोन्हे, को हाजत रवा कोन्हे, को दुआऊं ॿुधण वारो कोन्हे, को मुसीबतूं दूर करण वारो कोन्हे, सिर्फ हिक अल्लाह है। 950 साल पर नतीजो छा निकितो? पुट मुसलमान कोन थियो, ज़ाल मुसलमान कोन थी। ॾिसो इहो दलील आहे, हिदायत अल्लाह जे हथ में आहे, पैगंबर जे हथ में बि हिदायत ॾियण कोन्हे। हिदायत पैगंबर जे हथ में हुजे हा, पंहिंजी ज़ाल खे ॾे हा, पुट खे ॾे हा, लेकिन नूह अलैहिस्सलाम जो पुट मुशरिक आहे, ज़ाल मुशरिक आहे ऐं ज़लील थी मो पुट। अल्लाह ताला हुकुम ॾिनो नूह अलैहिस्सलाम खे त हाणे ॿेड़ी तयार कर, तुंहिंजी कौम ते अज़ाब अचण वारो आहे। नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाहे पियो, कौम जा सरदार लंघनि था, ठठोलियूं पिया कनि, चर्चा पिया हनि। नूह ॿेड़ी हलाईंदे छा में? हिते त पाणी ई कोन्हे। नूह अलैहिस्सलाम चयो ठठोलियूं करे वठो, असांजो वारो बचणो आहे। ऐं पोइ अल्लाह जो जॾहिं अज़ाब आयो, मथां बि पाणी, हेठां बि पाणी। फरमाई सूरह हूद जे अंदर, वफ़ारत तन्नूर, उहो तंदूर जंहिंमें मानी पचाइबी आहे, उन मज़ा पाणी फाटी निकितो फुहारा करे। ज़मीन मां पाणी, मथां पाणी, ज़ोरदार बरसातूं तूफ़ानी। अल्लाह हुकुम ॾिनो, नूह पंहिंजी ॿेड़ी में हर शइ जो जोड़ो विया, जानवर वेठा आहिनि, मोमिन वेठा आहिनि, पर पैगंबर जी ॿेड़ी में मुशरिक नथो वेही सघे। सोचो छो? जानवर वेही सघे थो, मुशरिक नथो वेही सघे। इन जे करे जो अल्लाह जी मखलूक में अॻ में ज़िक्र करे चुको आहियां, का मखलूक मुशरिक न आहे सिवाय इंसान ऐं जिननि जे। अॼु ताईं के कुत्ती खे तव्हां ॾिठो आहे त कंहिं दरगाह ते वेही हुजे? वो शाह साहब रहमुल्लाह चवंदो, ही कुत्ती जेके 10 गुलर आहिनि, कॾहिं के दरगाह ते वेही कंहिं उनखे 10 गुलर ॾिना आहिनि? जेको रब कुत्ती खे गुलर ॾेई सघे थो, तोखे पुट कोन ॾींदो? हा, तुंहिंजे नसीब में लिखियल ई न आहे, केरु नथो ॾेई सघे। रब वाहिद हस्ती आहे जेको औलाद ॾियण ते क़ादिर आहे, ॿियो कंहिंजे हथ में कोन्हे।
आओ तव्हांखे मिसाल ॾियां, बदीन ज़िले जे अंदर 3 वॾियूं गादियूं वीरान थी वयूं, पीर साहिबान गुज़ारे विया, उन्हनि खे पुट कोन ॼाओ, नरीना औलाद कोन ॼाओ। आऊं ॼाणा थो 3 दरगाहूं वीरान थी वयूं, ॿिया कब्ज़ो करे विया, छो त पीर साहिब गुज़ारे वियो, पुट कोन ॼाओ। ऐं हुरा रब ॾेखारे थो, कॾहिं कॾहिं किरड़ कांडेरो अंब निम ख़बर खान, उनखे 8 पुट, 7 पुट। इहो केरु आहे जेको अनपढ़े लिखे बि पुट ॾे थो ऐं हुरा हिकिड़े पीर खे बि पुट खां महरूम करे छॾे? सिर्फ़ मुंहिंजो परवरदिगार। नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी पाणी में तरे पई, ऐं छोलियूं ख़बर अथव केतिरियूं हुयूं, केतिरियूं वॾियूं हुयूं। हीअ दंत कथा कोन्हे, आखाणी कोन्हे, किस्सो कोन्हे, अल्लाह जो कलाम आहे। सूरह हूद क़ुरान जी 11 नंबर सूरत। फरमायाई वहिय तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाल। नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी तरे पई छोलियुनि में, पर छोलियूं केतिरियूं आहिनि, जबल जेतिरियूं। कल जिबाल, जहिड़ो तेड़ो जबल बि 100 फुट ऊंचो हूंदो आहे, एॾियूं वॾियूं छोलियूं। अल्लाह ताला फरमाए थो, उन में नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी तरे पई, ॿुॾे नथी, छो त रब ॿोड़ण नथो चाहे। जानवर वेठा आहिनि पर मुशरिक नथो वेही सघे, छाजे करे? को बि जानवर मुशरिक न आहे, पंहिंजे रब खे सुञाणनि था, अल्लाह खां सवाइ के ॿिए जे आॾो नथा झुकनि। तव्हांखे हदीस जो वाक़ियो ॿुधायां, मुस्तदरिक हाकिम, मुस्नद अहमद, सुनन दारकुतनी, 3 हदीसनि जे किताबनि जो हवालो। सुलेमान अलैहिस्सलाम जो दौरे नबूवत आहे, ॾुकार पइजी, बरसात न पई वसे। ता ख़बर सुलेमान अलैहिस्सलाम ते अल्लाह जी ख़ासि महिरबानी हुई, जानवरनि जी ॿोली सम्झंदो हो, जीतनि जी, पखियुनि जी। या रब जी ख़ासि महिरबानी हुई सुलेमान अलैहिस्सलाम ते। दोस्त हली आया, चवण लॻा, ऐं सुलेमान अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए, अल्लाह खां दुआ घुरो। इन में दलील कहिड़ो आहे त सुलेमान अलैहिस्सलाम जा साथी मोमिन हुआ, उन्हनि खे ख़बर हुई बरसात वसाइण वारो सुलेमान अलैहिस्सलाम कोन्हे, बरसात वसाइण वारो परवरदिगार आहे, असांजो ख़ालिक ऐं मालिक आहे। हा, के नेक इंसान खे तव्हां ज़िंदगी में चई सघो था, अदा अल्लाह खां दुआ घुर, अल्लाह ताला बरसात वसाए, नेक औलाद मूंखे ॾे, मुंहिंजी बीमारी दूर करे, रोज़गार मूंखे अता करे। कंहिं बि जीअरे माण्हू खे ज़िंदगी में चई सघो था, पर उहो साॻियो माण्हू गुज़ारे वञे, उनजी क़बर ते वञी उन खां घुरण ऐं शिरक आहे। जीअर खां दुआ घुराए सघो था। ये हली आया, सुलेमान अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे, सुलेमान अलैहिस्सलाम पैगंबर आहे, अल्लाह जो प्यारो बानू आहे, मुसीबत अची वई, टारे नथो सघे। ॾुकार मुसीबत आहे न, या मुसीबत कोन्हे? मुसीबत अची वई, पैगंबर टारे नथो सघे, साठियुनि खे वठी निकितो, छो त मींहुं नमाज़ जॾहिं पढ़ंदी आहे त शहर खां ॿाहिरि निकिरी अल्लाह जे आॾो ॿधाइबो आहे। पाण छोकिरा जॾहिं मींहुं नमाज़ पढ़णु निकिरंदा हुआ, सहाबा चवनि था कपिड़ा जेके पातल हूंदा तमामु सादा, सादा कपिड़ा, छो अॼु रब जे आॾो असांखे ॿधाइणो आहे, फ़ख्र कोन्हे करणो। असीं सभु रब जे आॾो पेनू वयूं, अकेलो ॾियण वारो। कुरान में फरमायाई न, या अय्युहन्नास अंतमुल फुकराउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनीयुल हमीद। ऐं इंसानो तव्हीं सभु अल्लाह जे आॾो फ़क़ीर आहियो, मुहताज आहियो, हिकिड़ो अल्लाह बेपरवाह। ऐं मुहताज आहियूं न, या मुहताज कोन आहियूं? आउं चवंदो आहियां मूंखे हिकिड़ो माण्हू ॾेखारियो, भले पैगंबर छो न हुजे,
वली छो न हुजे, वॾे खां वॾो नेक माण्हू छो न हुजे, हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जेको मानी खाईंदड़ न हुजे। आहे को धरती ते? पैगंबर मानी खाईंदा हुआ। क़ुरान खोलियो, मूसा अलैहिस्सलाम ऐं ख़ज़र अलैहिस्सलाम निकिता आहिनि। सूरह काफ़ जे अंदरि अल्लाह वाक़ियो बयान कयो आहे। बुख महसूस कनि था, बुख लॻी। बुख लॻण मोहताजी जी निशानी आहे। मुंहिंजो रब फरमाए थो वहुव युतइमु वला युतम, सॼी काइनात खे खाराए थो पाण खाधे खां पाक। उनखे खाधे जी ज़रूरत न आहे, सॼी काइनात खे खाराए थो। सिंधी में चवंदा आहिनि हाथी खे मण, कीड़ीअ खे कण। हेॾी सारी मखलूक ॾे पई, केरु थो खाराए? अल्लाह खां सवाइ को राज़िक आहे? सुलेमान अलैहिस्सलाम साथियुनि खे वठी निकितो आहे, वञे पियो। रसूलुल्लाह साहब जे बारे ॿुधाइनि पिए, जॾहिं पाण निकिरंदा हुआ मींहं निमाज़ पढ़ाइण जे लाइ, सहाबा चवनि था सादा कपिड़ा पातल हूंदा हुआ। हदीसनि में अचे थो, किन हदीसनि में अचे थो पहिरियां ख़ुतबो ॾींदा हुआ, बाद में मींहं निमाज़ पढ़ाईंदा हुआ। किन में अचे थो त पहिरीं मींहं निमाज़ पढ़ाईंदा हुआ, पोइ ख़ुतबो ॾींदा हुआ। पर ख़ुतबे जा लफ़्ज़ ॿुधाईंदो वञा, हदीस जो हवालो ॾींदो वञा। सुनन नबी दाऊद किताबुल इस्तिस्का, मींहं निमाज़ पढ़ण जो बयान। खोलियो हदीसनि जो किताब, पाण सोगोरा साहबा सां गॾनि मींहं निमाज़ पढ़ाइण वञनि था। शहर खां ॿाहिरि निकिरी उते ख़ुतबो ॾियनि था। उनजा अल्फाज़ छा आहिनि? अल्लाहुम्मा अंतल गनियो व नहनुल फुकरा। ऐं अल्लाह तू अल गनी बेपरवाह आहीं, असीं सभ जा सभ तुंहिंजे आॾो फ़क़ीर ऐं मोहताज आहियूं। केरु पियो चवे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो प्यारो पैगंबर। चवनि पिया असीं मोहताज आहियूं, या अल्लाह तू अल गनी आहीं। हदीसनि जो किताब सुनन नबी दाऊद। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे हदीसनि जो किताब जे साम्हूं खणी अचो। मुंहिंजो रब कंहिंजो मोहताज कोन्हे, अल्लाह कंहिंजो मोहताज कोन्हे। जेको मानी खाए थो मोहताज आहे। ऐं मानी खाइण खां पोइ हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो जेको क़ज़ाए हाजत न करे। आहे दलील पेश कयो, डॉक्टर साहब फलाणो पीर साहब टॉयलेट में कोन थो वञे, वॉशरूम में कोन थो वञे, फलाणो मौलवी साहब जंग जे ख़्याल सां कोन थो वञे। हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो आहे को दुनिया में? अल्लाह जो प्यारो पैगंबर जेको बाननि में सभ खां अफ़ज़ल आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, पाण क़ज़ाए हाजत जे लाइ शहर खां ॿाहिरि निकिरी विया। हया वारा कंहिंजी नज़र न पवे। साहबा चवनि था पाण परे निकिरी वेंदा हुआ। अल्लाह जे प्यारे पैगंबर क़ज़ाए हाजत लाइ विया आहिनि, मानी खाधी अथनि। इहा शइ मोहताजी जी निशानी आहे। पर मुंहिंजो परवरदिगार इन्हनि सभिनी हाजतनि खां पाक आहे, जेको हक़ीक़ी मुश्किल कुशा आहे। तव्हां माण्हू मुश्किल कुशा ठाहे छॾिया, फलाणो मुश्किल कुशा, फलाणो मुश्किल कुशा। हाणे हिकिड़ो मुंहिंजो सुवाल अॼु ॾंढ ॾेई छॾियो, उहो कहिड़ो? जुमिलो यादि रखिजो, मुश्किल कुशा उहो थी सघे थो जंहिं ते कॾहिं पाण ते मुश्किल न अचे। अल्लाह खां सवाइ को आहे? छा अल्लाह जे प्यारे पैगंबर ते मुश्किलातूं आयूं या कोन आयूं? सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु ते मुश्किल आई या कोन आई? शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह ते मुश्किल आई या कोन आई? पर मुंहिंजो परवरदिगार उन ते मुश्किल अची सघे ई कोन। इहो हक़ीक़ी मुश्किल कुशा। सुञाणो पंहिंजे रब खे जेको कंहिंजो मोहताज कोन्हे। फरमाई तवी सभ जा सभ अल्लाह जे आॾो मोहताज फ़क़ीर आहे, उहो अकेलो बेपरवाह आहे। वरी सादो मिसाल तव्हांखे सम्झाइण लाइ ॾियां थो। बाज़ार में तव्हां फ़क़ीर ॾिठा हूंदा, फ़क़ीर पिनंदा आहिनि न। पहिरें दुकानदार खे चवंदासीं अल्लाह जे नाले कुझु ॾे। कॾहिं को माण्हू वाटहड़ू आहे रस्तो वठी वञे पियो, उनखे चवंदासीं अल्लाह जे नाले कुझु ॾे। पर कॾहिं बि तव्हां ईअं कोन ॾिठो हूंदो त हिकिड़ो फ़क़ीर ॿिए फ़क़ीर खे चवे दादा मूंखे अल्लाह जे नाले कुझु ॾे।
फ़कीर फ़कीर चवंदो कॾहिं बि कोन चवंदो, पर बिल फर्ज़ जेकॾहिं चई बि छॾे त अॻियां जवाबु कहिड़ो ईंदो, अड़े निभागा ऐं पाण पियो पिना तोखे छा ॾींदुसि, ईअं ई चवंदो न, ऐं पाण पियो पिना तोखे छा ॾींदुसि। इहो दलील आहे जेको मोहताज आहे, मुश्किल कुशा नथो थी सघे, अकेलो मुंहिंजो परवरदिगार आहे जेको कंहिंजो मोहताज न आहे, कंहिंजे आॾो मोहताज न आहे। सुलेमान अलैहिस्सलाम अॻिते निकितो, साथी पोयां अचनि पिया, फरा नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़हरिहा व राफ़ियतन क़वाइमहा इला समा। हदीस लफ़्ज़ आहिनि। सुलेमान अलैहिस्सलाम नज़र हिकिड़ी माकोड़ी ते पइजी वई। अल्लाह अकबर, आउं चवंदो आहियां ख़बर नाहे असां केतिरियूं माकोड़ियूं लताड़े छॾियूं, केतिरियूं वेचारियूं चिभाट जी मरी वयूं, केतिरियूं असां अणॼाणाई में मारे छॾियूं। माकुड़ी जो दिमाग़ केतिरो आहे, ब्रेन खूर त ॿिन्ही सां ॾिसंदो त मुश्किल सां नज़र ईंदो माइक्रोस्कोप सां, ऐं असांजो दिमाग़ केॾो आहे, हेॾो इंसान जो दिमाग़, इन मज़ा हज़ारे लखे माकोड़ियूं ठही वञनि। पर अजीब ॻाल्हि आहे, हेॾे दिमाग़ वारो मुशरिक ऐं जंहिंजो ज़ड़ो दिमाग़ आहे, खूर त ॿिन्ही सां नज़र अचे, उहा मुशरिक न आहे। माकोड़ी मुशरिक कोन्हे, कंहिं ॿिए दरगाह ते कोन वई आहे, रब खां सवाइ कंहिंखां सुवाल कोन थी करे, पाण में ॻाल्हाइनि बि थियूं। तव्हां ॾिठो हूंदो दीवार ते चढ़ंदियूं आहिनि, लहंदियूं आहिनि, मोह मोह में मिलाईंदियूं आहिनि, पाण में बि ॻाल्हाईंदियूं आहिनि, आऊं ऐं तव्हां नथा ॿुधूं। लेकिन सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी, ॿुधी बि वरिताई, सम्झी बि वरिताई। माकोड़ी छा पई चवे, अल्लाहुम्मा, न इहे लफ़्ज़ हदीस जा, त सुलेमान अलैहिस्सलाम ॾिठो हिकिड़ी माकोड़ी खे कहिड़े हाल में, मुस्तलक़ियतन अला ज़हरिहा, पुठी ज़मीन सां खुटंदा। हालांकि माकोड़ी हलंदी आहे त पुठी मथे हूंदी आहे, टंगूं हेठि हूंदियूं आहिनि। हिन माकोड़ी जो हाल छा आहे, टंगूं आसमान ना मथे आहिनि, पुठी ज़मीन सां खुटंदा। आउं पुछां थो, हिन में इशारो कहिड़ो आहे, इन में सम्झाणी कहिड़ी आहे? माकोड़ी जो टंगूं मथे छो आहिनि? उन नंढड़ी माकोड़ी खे ख़बर आहे त मुंहिंजो मुश्किल कुशा, दुआऊं ॿुधण वारो, तकलीफ़ूं टारण वारो ज़मीन में दफ़न कोन्हे, ज़मीन ते हलण वारो कोन्हे, उहो अर्श ते मुस्तवी मथे आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी आहे, हर जाइ ते कोन्हे, उनजी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे, उनजो इल्म हर जाइ ते आहे। व इल्मुहु फी कुल्ल मकान, हर जाइ ते उनजो इल्म आहे, अल्लाह खां का शइ लिकल कोन्हे, हर जाइ ते मौजूद कोन्हे, उनजो इल्म हर जाइ ते आहे। इहो बातिल अक़ीदो आहे। के सहाबी, ताबई, तबा ताबई, मुहद्दिस जो इहो कौल कोन्हे त अल्लाह जी ज़ात हर जाइ ते मौजूद आहे। सभिनी जो कौल छा आहे, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, उनजो इल्म हर जाइ ते आहे। ऐं अल्लाह दुनिया में हर जाइ ते कीअं हूंदो, मुमकिन ई कोन्हे। दलील पेश कयां, सूरह ज़ुमर, अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं क़यामत जी क़ाइम थींदो, वल अर्ज़ु जमीअन क़ब्ज़तुहु यौमल क़ियामह वस्समावातु मतवियातुम बियमीनिह। सूरह ज़ुमर फरमाए, जॾहिं क़यामत जी क़ाइम थींदो, समूरी ज़मीन अल्लाह जी मुठ में हूंदी, समूरी ज़मीन अल्लाह जी मुठ में हूंदी, उनजी मुठ उनजे शान जे लाइक़ आहे। असांजी मुठ वांगुरु कोन्हे, जीअं उनजी ज़ात पंहिंजे शान जे लाइक़ आहे, असांजी ज़ात वांगुरु कोन्हे। उनजो ॿुधण उनजे शान जे लाइक़ आहे, असांजे ॿुधण वांगुरु कोन्हे। उनजो ॾिसण उनजे शान जे लाइक़ आहे, असांजे ॾिसण वांगुरु कोन्हे। लैस कमिस्लिही शयुन, उन जहिड़ी का शइ आई कोन्हे। आउं बि ॿुधां थो, तव्हीं ॿुधो था, केतिरो ॿुधंदा, वध में वधि चंद फुट, 40-50, हलो केतिरो बि ताक़तवर हुजे, पर रब्बुल आलमीन जी ताक़त छा आहे? कारी रात, कारो पत्थर, कारे रंग जी माकोड़ी हली रही आहे, अल्लाह अर्श तां उनखे ॾिसे बि पियो, उनजे हलण जो आवाज़ ॿुधे बि, उनखां का शइ लिकल कोन्हे।
कारी माकोड़ी खे ॾिसे बि पियो, हलण जो आवाज़ ॿुधे बि पियो। का इंसान में ताक़त। अल्लाहु अकबर। ॿुधायूं पे त अल्लाह ताला जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे, इल्म उनजो हर जाइ ते आहे। फरमाई समूरी ज़मीन अल्लाह जी मुठ में हूंदी ऐं 7 आसमान, सभ जा सभ आसमान अल्लाह जे सॼे हथ में वेड़ियल हूंदा। उनजो हथ 2 हथ आहिनि उनजी शान जे लाइ, मखलूक जे हथनि वांगुरु न, शान जे लाइ, इंसान जे हथनि वांगुरु न। हाणे उहो रब मूंखे ॿुधायो, धरती जंहिंजे मुठ में हुजे, अल्लाह धरती में कीअं हूंदो? सोचियो, कुझु त कल खां कमु वठो। जंहिं धरती जी हैसियत इहा आहे जो रब जी मुठ में हुजे, इहा मुंहिंजे रब जी अज़मत। असीं चवंदा अल्लाहु अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे। सोचियो, ही धरती केॾी वॾी आहे, रब जी मुठ में हूंदी, अल्लाह उनजे अंदरि कीअं हूंदो? सोचियो कीअं उनजे अंदरि हूंदो? वो अर्श खां मथे आहे, मुस्तवी आहे। सुलेमान अलैहिस्सलाम माकोड़ी खे ॾिठो, टंगू आसमान ना मथे खयल आहिनि। उनखे ख़बर आहे मुंहिंजूं दुआऊं ॿुधण वारो, मुसीबतूं टारण वारो मथे आहे। ज़मीन में दफ़न कोन्हे, ज़मीन ते हलण वारो कोन्हे। अल्लाह खां दुआ घुरे पई, अल्लाह जे नबी दुआ जा लफ़्ज़ असां ताईं पहुचाया। ऐं दुआ ॾिसो केॾी आहे, डायरेक्ट रब खां दुआ। तूं छा थो चवी? अल्लाह मुंहिंजी ॿुधे कोन थो जेसि ताईं वास्ता वसीला मुहाबा तुफ़ैल न वठां। चवंदा असांजी डायरेक्ट कोन थो ॿुधे। बाबा डीसी साहब वटि ईअं पइजी वेंदे छा? पहिरीं तोखे सेक्रेटरी सां मिलणो पवंदो, सीएम ताईं ईअं पइजी वेंदे छा? पहिरीं तोखे सेक्रेटरी सां मिलणो पवंदो। इन्हनि माण्हुनि जी जहालत ॾिसो। सभ खां वॾो गुनाह कहिड़ो कयो अथनि? अल्लाह जे लाइ मिसाल डीसी जो ॾियनि पिया, सीएम जो ॾियनि पिया। ज़ुल्म कोन्हे? जेको काकूस ऐं पेशाब जो मोहताज, तंहिंजो मिसाल अल्लाह लाइ ॾियनि पिया। हीअ रब जी तौहीन आहे। फरमाई फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल इन्नल्लाह यअलमु व अंतुम ला तअलमून। अल्लाह जा मिसाल पेश न करियो, रब ॼाणे थो, तव्हीं नथा ॼाणो। उनजी ज़ात बेमिसाल आहे, उनजे लाइ मिसाल पेश कबो ई कोन, उन जहिड़ो को आहे ई कोन। मिसाल तॾहिं पेश कजे जॾहिं उन जहिड़ो को हुजे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल उहा दुआ असां ताईं पहुचाई। माकोड़ी अल्लाह खां दुआ घुरे पई। दुआ जा लफ़्ज़ ॾिसो। तूं PhD, MBBS, चार्टर्ड अकाउंटेंट, बी इंजीनियर, तोखे रब खां दुआ घुरण जो सलीक़ो कोन आहे। फलाणे जे मुहाबे, फलाणे जे तुफ़ैल, फलाणे जे वसीले ऐं पुछां थो जा रब ते कंहिंजो रोब हले थो जा? भई सीएम वटि तूं चिठी खणी वेंदे के वॾे रईस जी, या थी सघे थो अञा मथे तालुक तुंहिंजो हुजे, तूं वज़ीर आज़म जी खणी वञी या के ॿिए जी फोन कराई, छो थो कराई? उन ते प्रेशर हले थो। उहो इंसान आहे, मसलतनि खां कमु वठणो पवे थो। अॼु हिन जो कमु कंदो, सुभाणे मुंहिंजो कमु कंदो। मसलतनि जे करे, लालच जे करे, ख़ौफ़ जे करे जेकॾहिं कमु न कंदुसि, सुभाणे मूंखे नौकिरी मिलाए कढी छॾींदो, ट्रांसफर करे छॾींदो, या को फ़ाइदो मूंखे मिलणो आहे, इन जे करे कमु कंदुसि। छा नऊज़ बिल्लाह अल्लाह बि ईअं आहे? रब नऊज़ बिल्लाह कंहिंखां ॾिजे थो जो रब ते कंहिंजो प्रेशर हले, रोब हले? अॻियां साॻियो मिसाल पेश करियां। नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो पेश करियां थो। अॻियां पैगंबर जी दुआ अल्लाह ठुकराए छॾी। नूह अलैहिस्सलाम क़बूल कोन कया। क़ुरान में आहे। ही दंत कथाऊं आखाणियूं कोन्हनि। सूरह हूद जे अंदरि अॻिते चवां थो, माकोड़ी अल्लाह खां दुआ पई घुरे, अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिना ग़िनन अन शुकियाक। ऐं अल्लाह असीं तुंहिंजी मख़लूक मां हिकु मख़लूक आहियूं। ऐं परवरदिगार तुंहिंजी बरसात, तुंहिंजो मींहुं, तुंहिंजो पाणी उन खां बेनियाद कोन्हे।
ही माकोड़ी दुआ घुरे पई कंहिंजो वास्तो वसीलो तुफ़ैल मुहाबो आहे कंहिंजो वास्तो वसीलो तुफ़ैल मुहाबो चओ था न अल्लाह डायरेक्ट दुआ क़बूल नथो करे ऐं पुछणु चाहियां थो हदीस रसूल तव्हांजे साम्हूं पेश कई अथमि माकोड़ी डायरेक्ट दुआ घुरे पई अल्लाह क़बूल कई आहे कोन कई माकोड़ी दुआ घुरे पई कंहिं लफ़्ज़ कोन ॿुधा सुलेमान अलैहिस्सलाम ॿुधी वरिता सुलेमान अलैहिस्सलाम दुआ जा लफ़्ज़ ॿुधी वरिता छो त रब हुन ते इनाम कयो हो छा चयाई इरजऊ फक़त सुकीतुम बिदावत गैरकुम दोस्तो मोटी हलो अवां खां अॻ में अल्लाह पंहिंजी ॿी मखलूक जी दुआ खे क़बूल करे वरितो आहे अञा मोटिया बरसात शुरू थी वई रब माकोड़ी दुआ क़बूल कई आहे कोन कई बरसात वसी आहे न कहिड़ो वास्तो पेश कयई कहिड़ो तुफ़ैल पेश कयई डायरेक्ट अल्लाह खां दुआ घुरे थी रब दुआ क़बूल करे वरिती बल्कि चाहे त काफ़िर जी दुआ बि क़बूल करे वठे अल्लाह खां को पुछण वारो कोन्हे दलील या अल्हम्दुलिल्लाह अहल हदीस स्टेज आहे हिते ॾटो कोन हलंदो हिकु हिकु लफ़्ज़ जो ज़िम्मेदार आहियां हिकु हिकु हवाले जो ज़िम्मेदार आहियां को बि जेकॾहिं पुछणु चाहे पेश करे सघां थो हदीस सुनन नसाई जी ऐं सुनन अबी दाऊद जी 5 छोकरनि मक्को फतह कयो मक्को 8 हिजरी में फतह कनि था ऑर्डर जारी कनि था 4 माण्हू अहिड़ा आहिनि बैतुल्लाह जे परदनि खे बि चंबड़ी पवनि हिननि खे क़त्ल करणो आहे हालांकि मस्जिद हराम में कंहिंखे मारणो कोन्हे पर ये एतिरा वॾा ॾोहारी हुआ जो अल्लाह जे नबी चयो बैतुल्लाह जे परदनि खे चंबड़ी पवनि इन्हनि खे क़त्ल करणो उन्हनि में हिकिड़े जो नालो आहे इकरमा बिन अबी जहल अबू जहल जो नालो ॿुधो अथव मुसलमाननि जो वॾो दुश्मन उनजो पुटु आहे अबू जहल जो पुटु इकरमा अल्लाह जे नबी ऑर्डर जारी कयो इनखे बि क़त्ल कजो बैतुल्लाह में नज़र अची वञे तॾहिं बि छॾणो कोन्हे इकरमा खे ख़बर पइजी वई क़त्ल जो ऑर्डर जारी थी वियो आहे मके मञा भॼी निकितो हिकिड़ी ॿेड़ी वञे पई यमन उन में सुवार थी वई अल्लाह जी कुदरत जॾहिं ॿेड़ी विच समुंड में पहुती तूफ़ान जी सामूंडी तूफ़ान ऐं चवंदो आहियां सामूंडी तूफ़ान छाखे चइबो आहे साइक्लोन छाखे चइबो आहे असां बदीन वारनि खां पुछो 1999 21 मई जुमे जी राति ऐं बदीन में हुजां मूं सम्झो त बदीन सुबुह ताईं गर्क थी सामूंडी तूफ़ान का मामूली शइ कोन हूंदी आहे 200 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हवा लॻी रही समुंड जे अंदर 30 खां 40 फुट जूं ऊंचियूं छोलियूं पैदा थी चुकियूं केतिरा रेंजर्स जा माण्हू मरी विया हज़ारे मलाह वीचारा मिस्कीन मरी विया लाश ई हथ कोन आया लाश ई केतिरनि जा हथ कोन आया 1999 सामूंडी तूफ़ान का मामूली शइ कोन हूंदी आहे ही ॿेड़ी में सुवार थियो सामूंडी तूफ़ान अची वियो हाणे हलाइण वारा बि मुशरिक आहिनि मोमिन को बि में कोन्हे हलाइण वारो जेको मल्लाह आहे उन दाह कई ऐं छा जुमिलो चयई आहे त मुशरिक पर कल में हक़ ज़बान मजा कढियई छा चयई अखलिसू फइन आलिहतकुम ला तुगनी अनकुम हाउना शया ऐं ॿेड़ी वारो हिते हिकिड़े अल्लाह खे ख़ालिस पुकारियो हिते तव्हांजा ख़ुदा कम कोन ईंदा आए मुशरिक में ॾिसो जुमिलो कहिड़ो थो चले अवांजा ख़ुदा कम कोन ईंदा हिकिड़े अल्लाह खे ख़ालिस पुकारियो इकरमा वेठो ॿेड़ी में चवे थो मूं सोचियो इहा ई ॻाल्हि त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे पियो जेका भॻो आहियां जंहिंजी मुखालफ़त कयमि इहा ई ॻाल्हि त अल्लाह जो रसूल करे थो हिकु अल्लाह खे पुकारियो चवे थो मूं दुआ जे लाइ हथ कयां मुंहिंजा रब इन तूफ़ान खे टार हितां बची वियसि सिधो वञी तुंहिंजे प्यारे पैगंबर जे हथ ते वञी मुसलमान थी वियुसि केरु आहे काफ़िर इकरमा बिन अबी जहल दुआ घुरी अल्लाह तूफ़ान जो रुख बदलाए छॾियो अॼु बि तव्हांजे अमेरिका में ताक़त न आहे अॼु बि तव्हांजे चाइना में ताक़त न आहे जो सामूंडी तूफ़ान जो रुख बदलाए
दुआ जे हथ खणे थो अल्लाह दुआ क़बूल कई हिकिड़े मुशरिक के काफ़िर जी तूफ़ान जो रुख बदिलाए छॾियो। ऐं पुछां थो इकरमा कंहिंजो वास्तो वरितो, कंहिंजो तुफ़ैल वरिताई, कंहिंजो मुहाबो वरिताई? डायरेक्ट अल्लाह खां दुआ घुरे थो, अल्लाह हिकिड़े काफ़िर जी दुआ क़बूल करे। उतां सिधो आयो मकी अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हथ ते मुसलमान क़बूल करे वरिताई। ऐं जॾहिं न क़बूल करे नूह अलैहिस्सलाम ॾिसो ॿेड़ी ठाहे पियो, दुश्मन चर्चा पिया हणनि पाणी किथे अॼु ॿेड़ी हलाईंदे। ठीकु आहे जी मज़ाक करे वठो, असांजो वारो बचणो आहे। मथां खां तूफ़ानी बरसात, हेठां तंदूर मां पाणी फाटी निकितो, ॿेड़ी तरे पई। अल्लाह ताला फरमाए थो जबल जहिड़ियूं छोलियूं हुजनि। पुट खे परे खां ॾिसी वरिते, पुट मुशरिक आहे, पर पीउ जी मोहबत औलाद सां फितरी शइ आहे। औलाद नालायक बि हुजे, मां ऐं पीउ जी मोहबत हूंदी आहे न, कुदरती आहे, फितरी आहे। पुट खे ॾिठाई या बुनैया यरकब माना वला तकुम मल काफिरीन, ऐं पुटड़ा ॿेड़ी में अच असां सां गॾु वे, काफ़िरनि सां गॾु न थी। छा जवाब ॾिनई? सावी इला जबलिन यसमुनी मिनल माह। मुशरिक हो न, अल्लाह ते तवक्कुल कोन कयई, वसीलनि ते तवक्कुल कयई। छा चवण लॻो? बाबा जबल जी चोटी ते चढ़ी वेंदुसि, इहो जबल मूंखे पाणी खां बचाए वठंदो। यसमुनी मिनल माह, यो जबल मूंखे पाणी खां बचाए वठंदो। मुशरिक हो, वसीलनि ते भरोसो। नूह अलैहिस्सलाम मोमिन हो न। ला आसिमल यौम मिन अमरिल्लाह, पुट अल्लाह जे हुकम खां को बचाइण वारो कोन्हे। जंहिं ते अल्लाह ख़ुद रहम करे बची वेंदो, वरना को बचाइण वारो कोन्हे। पीउ ऐं पुट पाण में ॻाल्हाइनि पिया, पीउ सम्झाए पियो, अची ॿेड़ी में वे, मुसलमान थी, काफ़िरनि सां गॾु न थी। पुट इनकार पियो करे। अल्लाह ताला फरमाए थो फहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन। अञा पीउ पुट ॻाल्हाइनि पिया, वॾी हिकिड़ी छोली आई, नूह अलैहिस्सलाम जे पुट खे पीउ जे आॾो ॿुहारे खणी वई। फकान मिनल मुग़रक़ीन, ऐं पुट गर्क थी वियो। नूह अलैहिस्सलाम जो पुट जेरे पैगंबर जे आॾो गर्क थी वियो। तूं त उन्हनि जी ॻाल्हि थो करी जेके गुज़ारे चुका। ही त जहिड़ो पैगंबर आहे, मौजूद आहे, पुट गर्क थियो। ऐं पुछां थो क़ुरान मां मूंखे दलील ॾे, नूह अलैहिस्सलाम पुट खे बचाए सघियो? कोन बचाए सघियो, बल्कि अल्लाह खे चयई, ऐं मुंहिंजा रब, तूं बादशाहनि जो बादशाह आहीं, तुंहिंजो वाइदो सचो आहे। या अल्लाह, ही जेको मुंहिंजो पुट आहे इनखे तूं बचाए वठ। रब खां दुआ घुरियईं। अल्लाह छा फरमायो? या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म इन्नी अइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन। ये कुरान जा लफ़्ज़ है। ऐं नूह, ही तुंहिंजो पुट तुंहिंजे अहल मजां कोन्हे। ॼाओ तोखे ज़ालिम जाए आहे तुंहिंजो पुट, पर तुंहिंजे अहल मजां कोन्हे। तूं मोमिन आहीं, ही मुशरिक आहे। मूंखां अहिड़ा सुवाल न कर नूह, जंहिंजो तोखे इल्म कोन्हे, मतां जाहिलनि मजां न थी वञी। अन तकून मिनल जाहिलीन, मतां जाहिलनि मजां न थी वञी। रब दुआ त क़बूल कोन कई, पैगंबर खे अल्लाह ताला ख़बरदार कई। फौरन नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां माफ़ी वरिती। फौरन नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां माफ़ी वरिती। क़ुरान सूरह हूद, पैगंबर पुट खे बचाए तो कोन सघियो, अखियुनि जे आॾो गर्क थी मरी वियो हुयो, बल्कि दुआ कयई, अल्लाह दुआ क़बूल कोन कई। छो तो अल गनी आहे। हा, हू पाण चवे थो असांखे उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजी दुआऊं क़बूल कंदुसि। ईअं को आहे ॿियो? ईअं चवे? पूरे क़ुरान में मूंखे ॾेखारियो, कंहिं चयो हुजे, नबी चयो हुजे, कंहिं वली चयो हुजे त मूंखां दुआऊं घुरो? आहे क़ुरान में? दुआ घुरण इबादत आहे।
इबादत सिर्फ ऐं सिर्फ अकेले अल्लाह जी थींदी। कुरान में तव्हांखे इहे ई लफ़्ज़ मिलंदा, उदऊनी अस्तजिब लकुम, इंसानो मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदुसि। ऐं क़बूल करे थो न। करे कुरान त पढ़ो, अल्लाह जा बानो किताब हिदायत आहे, तर्जुमे सां पढ़ो। मौलवी तव्हांखे रोकींदा छो? जेकॾहिं पढ़ो था उन्हनि जी चंबे मां निकिरी वेंदो, तौहीद सम्झ में अची वेंदी, तौहीद सम्झ में अची वेंदी। खोलियो कुरान, मिसाल ॾियां थो ज़करिया अलैहिस्सलाम जो। अॼु केतिरा माण्हुनि जिन खे पुटु कोन थो ॼमे, दरगाहनि जा चक्र पिया कटी, कॾहिं हुन दरगाह ते कॾहिं हुन दरगाह ते। अजीब रवैयो आहे, कॾहिं हुन पासे वेंदो कॾहिं हुन पासे वेंदो। जितां आसरो मिलियो, बाबा हुते आउं वियुसि मूंखे पुटु थियो, वरी उते वेंदो। अदा हुन दरगाह ते मूंखे पुटु माना मिलियो, दुआ घुरण सां वरी उते वेंदो, पियो चक्कर काटींदो। पर मोमिन जो हिकिड़ो ई दरवाज़ो आहे, मुंहिंजा रब तुंहिंजा अज़ीम अहसान, तो असांखे धिकनि खां बचाए वरितो। हिकिड़ो ई दरवाज़ो आहे। ख़ुदि चयाई मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदुसि। ज़करिया अलैहिस्सलाम पोढ़ो थी चुको आहे। तव्हां ख़बर आहे, पोढ़ो माण्हू थी चुको, औलाद जी उम्मीद घटिजी वेंदी आहे। ज़ाल वरी मथां संड आहे। संड उन औरत खे चइबो आहे जेका जवानी में बि ॿार ॼणण जे लाइक़ न हुजे। अहिड़ियूं औरतूं आहिनि न, डॉक्टराणियूं चवंदियूं आहिनि बाबा ही ॿार ॼणे कोन सघंदे। पोइ बाद औकात खे अहिड़ियूं औरतूं हूंदियूं आहिनि जेके चवंदियूं आहिनि पंहिंजे मुड़ुस खे, दादा माना अतात कोन थी सघे, मूंखां औलाद ॼमंदो कोन, तूं भले ॿी शादी करे छॾ, भले ॿी शादी कर, मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे, छो त आउं ॿार ॼणण जे लाइक़ कोन आहियां। ज़करिया अलैहिस्सलाम जी घरवारी ॿार ॼणण जे लाइक़ कोन्हे। ज़करिया अलैहिस्सलाम पाण पोढ़ो, काफ़ी टाइम गुज़री चुको। ओचितो कॾहिं आउं ॿुधाईंदो हलां, कैफ़ियतूं इंसान ते कॾहिं ओचितो तारी थींदियूं। ओचितो का शइ ॾिसण सां, का ॻाल्हि ॿुधण सां। हिकिड़े ॾींहुं अचे, नंढड़ी मरियम अलैहिस्सलाम जी संभाल कंदो, उनखे सुबुह जो हुजरे में विहारे वञे, शाम जो अची उनखे खोलींदो, उते अची वेहंदो। नंढड़ी मरियम खे बंदि करे वियो हलियो कमरे खे। शाम जो आयो, ॾिसे त मेवा पिया आहिनि, मेवा मौजूद आहिनि, सीज़न बि कोन्हे, मौसम बि कोन्हे, ऐं मेवा मौजूद आहिनि। ज़करिया अलैहिस्सलाम चवण लॻो, या मरियम अन्ना लके हाज़ा, ऐं मरियम हे तो वटि शयूं किथां आयूं? दरवाज़ो बंदि, अचण वारो को कोन्हे, पहचान वारो कोन्हे, मौसम बि कोन्हे, तो वटि शयूं आयूं किथां? मुसलमानों, अक़ीदो सिखो नंढड़ी मरियम खां, नंढड़ी मरियम खां अक़ीदो सिखो। छा थी चवे? क़ालत हुव मिन इंदिल्लाह, ऐं ज़करिया ये सभु नेमतूं अल्लाह वटां आहिनि, सभई नेमतूं अल्लाह वटां आहिनि, कंहिं ॿिए वटां कोन्हनि। ज़करिया अलैहिस्सलाम ॾिठो त जेकॾहिं अल्लाह चाहे त नंढड़ी मरियम खे बिना के ज़रिए जे मेवो पहुचाए छॾे, मौसम बि कोन्हे, दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, फौरन रब खां दुआ घुरे, रब इन्नी वहनल अज़्म मिन्नी वश्तल रासु शैबम वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया। सूरे मरियम पहिरियों रुकू, ऐं मुंहिंजा रब, मुंहिंजा हॾड़ा कमज़ोर थी चुका, वार मुंहिंजा छा थी चुका, पर तोखां दुआऊं घुरी, कॾहिं ख़ाली हथे कोन्हे वियो आहियां। मुंहिंजा परवरदिगार मूंखे पुट अता फरमा। ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी, पाण पोढ़ो, ज़ाल ॿार ॼणण जे लाइक़ कोन्हे। अल्लाह दुआ क़बूल कई है कोन कई? कुरान खोलियो, सूरह मरियम, सूरह आले इमरान। अञा नमाज पढ़े पियो, मलाइक अची पैदा, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहु मिन क़ब्लु समय्या। ऐं ज़करिया से तो बिशारत ॾियूं था, पुट दुआ क़बूल थी वई, बिशारत ॾियूं था, नालो असीं पाण था रखूं, नालो यहया हूंदो, इन ई नाले वारो माण्हू अॻ में थियो ई कोन्हे। रब दुआ क़बूल कई है कोन कई? आउं पुछां थो, पुट ॼाओ या कोन ॼाओ? पीरी में, बुढ़ापण में कीअं था चओ अल्लाह दुआ क़बूल नथो करे? खोलियो कुरान,
यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, क़ौम ते अज़ाब अचण वारो आहे, क़ौम हक़ क़बूल कोन कयो, पर लफ़्ज़िश थी वई हिकिड़ी यूनुस अलैहिस्सलाम खां अल्लाह जो हुक्म जे इंतज़ार करण खां सवाइ ॻोठ खे छॾे रवानो थी वियो, ॻोठ वारनि खे छॾे रवानो थी वियो। अल्लाह जी कुदरत आज़माइश अची वई, वञी ॿेड़ी में वेठो, ॿेड़ी अॻिते हली त वज़न अची वधियो, ॿेड़ी ॿुॾण लॻी, पाण में मशवरो कंदा त हाणे वज़न घटाइणो पवंदो वरना ॿेड़ी ॿुॾी वेंदी। हाणे टपे केरु दरिया में, ॼण हीअं था करियूं कुणा था विझूं, पुखा था विझूं, पुखा विधा विया, कुणा विधा विया, नालो निकितो यूनुस अलैहिस्सलाम, समझी वियो त अल्लाह जे तरफ़ां आज़माइश अची वई, पाण टपी पियो दरिया जे अंदरि, दरिया में टपी पियो, वॾी हिकिड़ी मच्छी गिरकाए वई। अॼु बि तव्हां ॾिसो वेल मच्छी केॾी वॾी आहे, केतिरी जेके बि जानवर दुनिया में ज़िंदा हींअर मौजूद आहिनि, सभ खां वॾो जानवर वेल मच्छी आहे, सभ खां वॾो जानवर। असां जहिड़ा ख़बर केतिरा वञे पेट में हलिया वञे। यूनुस अलैहिस्सलाम सिधो पेट में वञी पए थो, ॾिसे ऊंधा, हिकिड़े पासे मच्छी जे पेट जी ऊंधा, ॿिए पासे पाणी जी ऊंधा, टे पासे राति जी ऊंधा। फनादा फी ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिन ज़ालिमीन। अल्लाह ताला फरमाए थो त यूनुस असांखे ऊंधाइनि में सॼो, ऊंधायूं हिकिड़ी ऊंधा न, राति जी ऊंधा, पाणी जी ऊंधा, मच्छी जे पेट जी ऊंधा। ऐ अल्लाह तोखां सवाइ को इलाह कोन्हे, मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कया आहिनि, तुंहिंजी ज़ात पाक आहे हर ऐब खां, मूं ग़लती कई आहे, एतराफ़ कया, एतराफ़ कया, तूं ई पाक अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिन ज़ालिमीन, आउं ज़ालिमनि में आहियां। अल्लाहु अकबर। हाणे ॾिसो रब खे पुकारे थो, ऐं पुछां थो, जॾहिं यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में पए थो, उन खां अॻु में आदम अलैहिस्सलाम गुज़री चुको हो, उनजो वास्तो वरताई दुआ में, नूह अलैहिस्सलाम अॻु में गुज़री चुको, उनजी दुआ जो वसीलो वरताई, इदरीस अलैहिस्सलाम अॻु में गुज़री चुको, दुआ में उनजो वास्तो वसीलो वरताई, डायरेक्ट अल्लाह खां दुआ, ऐं रब दुआ क़बूल कई। पर उते अल्लाह छा फरमायो, गुलाम शाह वारो ॿुधो रब जा लफ़्ज़, उनजी ताक़त छा आहे। फरमायाई फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बतनिही इला यौम युबअसून। जेकॾहिं मच्छी जे पेट में यूनुस मुंहिंजी तस्बीह बयान न करे हा, मूंखे न पुकारे हा, त क़यामत ते ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहे, मुंहिंजी तस्बीह बयान न करे हा, मूंखां दुआ न घुरे हा, त मच्छी जे पेट में रहिया क़यामत जे ॾींहं ताईं। ही क़ुरान मजीद आहे, या मुंहिंजो परवरदिगार। सोचो दुआ क़बूल बि करे थो, न क़बूल करे केरु मजबूर नथो करे सघे, पर असांखे हुकुम ॾिनई मूंखां दुआऊं घुरो, मूंखां दुआऊं घुरो। ऐं इंसान छो पंहिंजे रब खां न दुआ घुरे। हदीस लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हदीस आहे। अल्लाह जे नबी फरमायो त इन्नल्लाह हय्युन करीम, इन्नल्लाह हय्युन करीम, बेशक अल्लाह हया वारो बाए सखीब आहे, हया वारो बाए सखीब आहे। इज़ा बानू जॾहिं इज़ा रफ़ा यदे इलैहि, जॾहिं बानू पंहिंजा ॿई हथ अल्लाह ॾांहुं मथे खणंदो आहे दुआ जे लाइ, त अल्लाह हया महसूस कंदो आहे जो बाने जा हथ ख़ाली कोटा, ऐं यरुद्दुहुम सिफ़रा, रब हया महसूस कंदो आहे जो बाने जा हथ ख़ाली कोटा। ऐं तूं चवीं थो मुंहिंजी दुआ ॿुधे कोन थो, दुआ मुंहिंजी ॿुधे कोन थो। ये अल्लाह जो नबी फरमाए थो अल्लाह हया महसूस करे थो जो बाने जा हथ ख़ाली कोटा। ऐं ॾिसो क़ुरान पढ़ो, हू दुआऊं ॿुधे बि थो, मुसीबतूं टारे बि थो, टारे बि थो। जंग खंदक लॻी 5 हिजरी में, रसूलुल्लाह सद मदीने जे अंदरि काफ़िर घेरो करे विया, काफ़िर घेरो करे विया,
हाणे छा कजे पाण सगोरनि साहबा खे गॾु कयो त हाणे बचाव कीअं कजे। सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइसीं असीं जेके फारिस वारा दुश्मन खां बचण जे लाइ खाई खोटींदा आहियूं। अल्लाह जे प्यारे पैगंबर साहबा गॾिजी खाई खोटी हता के हदीस लफ़्ज़नि पाण सगोरनि जे पेट ते पत्थर बदलनि बुख जे करे। या मुंहिंजो प्यारो पैगंबर बुख जे करे पेट ते पत्थर बदलनि पाण वेहनि कोन था साहबा सां गॾु महिनत करे रहिया आहिनि। इहा मुंहिंजो अज़ीम पैगंबर प्यारो पैगंबर। अॼु जहिड़ो तहिड़ो जेकॾहिं को मिनिस्टर वज़ीर पीर साहबा कमकार कंदो अल्लाह जो प्यारो पैगंबर रहमतुल लिल आलमीन सैयदुल मुरसलीन कायनात जो इमाम साहबा सां गॾु खाई खोटे रहियो पर दुश्मन घेरो करे चुको। हाणे क़रीबन महीनो अची थियो अनाज खुटण लॻो किथां अचे अनाज। रसूलुल्लाह साहब में साहबा अल्लाह खां दुआ घुरी। कुरान में अल्लाह ताला फरमाए थो सूरह अहज़ाब जे अंदरि मुसलमानो उहो वक़्तु यादि करियो जॾहिं तव्हां जूं दिलियूं अची निड़गट खे पए तव्हां जूं दिलियूं अची निड़गट खे पए थियूं परेशानी जे करे। पोइ अल्लाह छा मदद कई रब्बुल आलमीन हवा मोकिली। हवा एतिरी तेज लॻी जो जेके हुन जा जानवर ॿधल हुआ किलनि में उहे किला ज़मीन मां निकिरी विया। जानवर छॾाए भॼी विया बर्तन उॾामी विया हथियार उॾामी विया दुश्मन तितर बितर थी वियो सभु नामुराद थी वापसि मके मोटी विया। अल्लाह मदद छाजे ज़रिए कई हवा जे ज़रिए। रब चाहे त हवा जे ज़रिए मदद करे। जंगे बदर लॻी पहिरीं जंग मुसलमाननि काफ़िरनि जे विच में पाण सगोरा सॼी राति रब जे आॾो रोअंदा रहिया। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो संदन चादर मुबारक कुलनि तां किरियो पवे ऐं खणी वरी चादर मथे रखां पाण अल्लाह जे आॾो रोअनि पिया। ऐं चवंदो आहियां फ़र्क़ु आहे मुश्किल कुशा उहो आहे जंहिंजे आॾो रोअबो आहे। जेको रोअंदो आहे उहो मुश्किल कुशा कोन हूंदो आहे। जेको रोअंदो आहे उहो मुश्किल कुशा कोन हूंदो आहे। मुश्किल कुशा उहो आहे जंहिंजे आॾो रोअबो आहे। पाण सगोरा रोई रहिया आहिनि। पोइ रब मदद कई। कीअं मदद कई बरसात जे ज़रिए। सुबुह राति जो बरसात वठी मुसलमान जे तरफ़ बीठल हुआ ज़मीन ॼमी वई ऐं काफ़िर जे तरफ़ बीठल हुजनि एतिरे क़दर बरसात जे करे माना त तिरकण थी वई तिरकनि पिया हली न पिया सघनि। हिकिड़ी बरसात मुसलमाननि जे लाइ फ़ाइदेमंद काफ़िरनि जे लाइ नुक़सान। रब मदद कई छाजे ज़रिए अल्लाह अकबर बरसात जे ज़रिए। ऐं अल्लाह जी ताक़त ॾिसो जॾहिं अबरा हमलो करे आयो बैतुल्लाह ते अल्लाह छाजे ज़रिए उनखे तबाह कयो अबाबील पखियुनि जे ज़रिए। सूरह फील पढ़ी थो न अबाबील पखियुनि जे ज़रिए अल्लाह उनजा लश्कर तबाह करे छॾिया। हू त कंहिंजो मोहताज कोन्हे हू त हर शइ ते क़ादिर आहे। पोइ असीं छो पंहिंजे रब खे छॾे ॿिए ॾांहुं वञूं था छो छॾे रब खे ॿिए पासे वञूं था। क़ुरान में हिकु जॻह ते फरमाई इंसानो पंहिंजे रब खे सुञाणो। सूरह लुक़मान आयत नंबर 10-11 फरमाई ख़लक़ समावात बिग़ैर अमदिन तरौनहा वअल्क़ा फिल अर्ज़ि रवासिय अन तमीद बिकुम वबस्स फ़ीहा मिन कुल्लि दाब वअनज़लना मिनस सवाए माअन फ़अंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन करीम हाज़ा ख़ल्क़ुल्लाह फ़अरूनी माज़ा ख़लक़ल लज़ीन मिन दूनिही बलिज़ ज़ालिमून फ़ी ज़लालिम मुबीन। सूरह लुक़मान छा फरमाई अल्लाह ताला फरमाए थो ख़लक़ समावात बिग़ैर अमदिन अल्लाह आसमान खड़ा करे छॾिया बिना थंभे थोड़ी न। तव्हां ॾिसो त उहो बल्ब लॻाया आहिनि तव्हां छड़ूं लॻाई फरमाई सत आसमान बिना थंभे थोड़ियुनि जे अल्लाह खड़ा करे छॾिया ऐं ज़मीन में अल्लाह जबल मेखूं करे लॻाए छॾिया खोले छॾिया। के ज़माने में दहरिया खिलंदा हुआ जेके मुनकिर दीन जा क़ुरान चवे थो त जबल मेखूं आहिनि चर्चा हणंदा हुआ। अॼु तव्हांजी साइंस साबित करे चुकी आहे जियोलॉजी त जेकॾहिं जबल न हुजनि हा धरती लुॾी वञे हा बैलेंस कोन रहिया तवाज़ुन कोन रहिया
ये जबल ज़मीन के बैलेंस नहीं था। अॻिते छा फरमायाई, उन हर क़िस्म जा चुरण फिरण वारा जेके साह वारियूं शयूं जानवर फैलाए छॾिया। मिन कुल दाब, हर क़िस्म जा के अहिड़ा आहिनि जेके तव्हां खां वधीक कंहिं सिफ़त में ताक़त रखनि था। ॾिसो पाण मखलूक आहियूं अल्लाह जी अशरफुल मखलूकात। इंसान चाहे अशरफुल मखलूकात, पर किन शयुनि में तव्हां खां पखी ऐं जानवर वधीक ताक़त रखनि था। ऐं तव्हां सुंघण जी ताक़त आहे न, सुंघण जी ताक़त वधि में वधि घणा फुट, 30 40 50 फुट वधि में वधि को ताक़तवर हुजे त। पर तव्हांजी धरती ते रब्बुल आलमीन पैदा करे छॾियो आहे हिकिड़ो जानवर जेको रिछ, रिछ तव्हां ॾिठो आहे न, रिछ किलोमीटरनि तां भू महसूस कंदो आहे, किलोमीटरनि तां। आहे जानवर रब ताक़त ॾेई छॾी। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो धरती ते जेकॾहिं ओचितो ई लाइट हली वञे, चंड बि न हुजे, पाण 80 सैकड़ो अंधा थी वेंदा आहियूं। 80 सैकड़ो अंधा, लाइट न हुजे, चंडो चांडोकी बि न हुजे, 20 सैकड़ो मुश्किल सां शयूं ॾिसंदा आहियूं। पर ठीक उन वक्त ते तुंहिंजे घर में वेठल ॿिलो हर शइ ॾिसे पियो, चिबरो हर शइ ॾिसे पियो, चमड़ो हर शइ ॾिसे पियो। ही कंहिं ताक़त ॾिनी आहे? मुंहिंजे परवरदिगार। पाण जी नज़र केतिरी तेज़ आहे, पर ही जेको माना बाज़ उॾामे पियो न, 100 फुट मथे हुजे, उतां खां पंहिंजे शिकार खे ॾिसी वठंदो आहे, मामूली नंढड़े शिकार खे ॾिसी वठंदो आहे। अल्लाह ताक़त बाज़ शयुनि में जानवरनि पखियुनि खे असां खां वधीक ॾिनी आहे। फरमाईन हर क़िस्म जा जानवर पखी ॾेई छॾिया। अॻिते छा फरमायाई, असां आसमान मां पाणी नाज़िल कयो, पोइ उन में जा हर क़िस्म जूं सुहिणियूं शयूं पैदा कयूं। हाणे बरसाति वठी थोरो अॻु में तव्हांजे इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह कहिड़ियूं कहिड़ियूं रब शयूं पैदा करे थो। तव्हां कॾहिं थर पार करे वञो, मुंहिंजो त वञणु थींदो आहे घणो करे। सख़्त गर्मी जून जी हुजे, का शइ तव्हांखे वारी में नज़र कोन ईंदी। तव्हां सोचींदो हिते त का शइ पैदा बि कोन थींदी, एॾी सख़्त गर्मी, एॾी सख़्त वारी, हर शइ सड़ी वेंदी। पर कुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां। हिकिड़ी बरसाति वसंदी आहे, चंद ॾींहं खां पोइ ॾिसो कहिड़ा कहिड़ा गुल निकिरी ईंदा आहिनि, छा ॿूटा निकिरी ईंदा आहिनि। ही सख़्त गर्मी उन्हनि खे ख़तम करे कोन सघी। फरमाई आसमान तां असीं पाणी नाज़िल करियूं था, हर क़िस्म जूं शयूं सुहिणियूं उन मां पैदा करियूं था। ॾिसो बाज़ औक़ात पाणी हिकिड़ो आहे, पर कंहिं गुल जो रंग ॻाढ़ो, कंहिंजो नारंगी, कंहिंजो पीलो, कंहिंजो कारो, कंहिंजो साओ। पाणी हिकिड़ो आहे, मेवा ॾिसो हिकिड़ो पाणी, कंहिंजो ज़ाइको मिठो आहे, कंहिंजो खटो आहे, कंहिंजो खारो आहे, कंहिंजो फिको आहे। हिकिड़ो पाणी। अॻिते छा फरमाई, अल्लाह अकबर। क़ुरान जी आयत खे सम्झो दोस्तो। हाज़ा ख़ल्क़ुल्लाह फ़अरूनी माज़ा ख़लक़ल लज़ीन मिन दूनिही। रब चैलेंज ॾिनो आहे, ही तख़लीक़ सॼी अल्लाह जी आहे, सभु ख़ल्क़ण वारो अल्लाह आहे। ऐं इंसानो जिन खे अल्लाह खां सवाइ पुकारियो था, मूंखे ॾेखारियो उन्हनि खां हिकिड़ी शइ पैदा कई आहे। आहे कंहिं में ज़रूरत जो टवे डॉक्टर साहब फलाणो पन जेको आहे वण जो फलाणे बुज़ुर्ग पैदा कयो आहे, मख फलाणे बुज़ुर्ग पैदा कई आहे, खजूर जी खखड़ी ते सनू परदो कंहिं बुज़ुर्ग खल कयो आहे। आहे कंहिं में ताक़त, हेॾी साइंस तरक़ी कई आहे, कंप्यूटर ठाहे सघनि था, जहाज ठाहे सघनि था, ड्रोन ठाहे सघनि था, पर कंहिं साइंसदान में ताक़त न आहे हिकिड़ी माकोड़ी हिकिड़ी मख खलके सघे। फरमाई फ़अरूनी, मूंखे ॾेखारियो, जिन खे अल्लाह खां सवाइ पुकारियो था उन्हनि कहिड़ी शइ पैदा कई। ही धरती ते हेतिरा वण बीठा आहिनि, केतिरा वणनि को ॻणे सघे थो? आहे कंहिं में ताक़त? वण केतिरा, वरी वणनि में पन केतिरा, पाण हिकिड़े वण जा पन ॻणे नथा सघूं। पर छा फरमायई, वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यालमुहा। हिकिड़ो पन बि जेकॾहिं वण मथां किरे थो, अल्लाह उन खे बि ॼाणे थो। छा पुॼे रब जी अज़मत।
हिकिड़ो पन बि जेकॾहिं किरे थो अल्लाह खे उनजी बि ॼाण आहे। कंहिंजो इल्मु एॾो आहे कंहिंमें ताक़त जो मख ठाहे सघे, तीलो ठाहे सघे, पन ख़लके सघे, कंहिंमें ताक़त कोन्हे सिवाय मुंहिंजे रब जी, मुंहिंजे परवरदिगार। दोस्तो उनखे सुञाणो, उन मालिक खे सुञाणो। जॾहिं तव्हां रब खे सुञाणी विया न, तव्हां कंहिं ॿिए दरवाज़े ठोकरूं खाईंदा ई कोन। भला अव्हां खे हिकिड़ो सादो सुवाल पुछां थो, सादो सुवाल, जेकॾहिं के हिकु जाइ ते तव्हांजा सभु कम थी न, उहो ॿिए पासे वेंदो? कॾहिं कोन। उहो वेंदो जेको बेवकूफ़ हुजे। जॾहिं सभु कम तव्हांजा हिकिड़ी जाइ ते थियनि पिया त ॿिए पासे वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे? उहो दर कंहिंजो आहे? मुंहिंजे परवरदिगार। जिते तूं ख़ाली ईंदे पर जॾहिं मोटंदे झोलियूं भरे अल्लाह जी रहमत सां, बरकतनि सां। ॿिए हंधि वेंदे पहिरीं पुछंदा आंदो छा अथई? नज़रानो आहे? पैसा खणी आयो आहीं? कुकड़ खणी आयो आहीं? भली उहो दरवाज़ो आहे जिते ख़ाली हथे ईंदे मोटी वेंदे झोलियूं तुंहिंजूं भरियल हूंदियूं। उन रब खे सुञाणो दोस्तो। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, असांखे तौहीद ज़िंदा रखे। अल्लाह ताला असांखे शिरक खां बचाए, छो त शिरक ते मौत थी वियो उहो जन्नत में कॾहिं कोन वेंदो। जन्नत उन ते हराम आहे जेको शिरक जी हालत में मरी वियो। असीं तव्हांजा ख़ैर खां आहियूं, यादि रखी छॾियो। अल्लाह बहितर ॼाणे थो। न तव्हांजा असांखे वोट खपनि, न तव्हांजा नोट खपनि। असीं तव्हां वटि कॾहिं हली कोन ईंदासूं त असांखे वोट ॾियो, कॾहिं हली कोन ईंदासूं त नोट ॾियो। सिर्फ़ु हिकिड़ी शइ तव्हां खां घुरूं था, फ़ाइदो बि तव्हांजो आहे। अल्लाह जी तौहीद खे सम्झो, प्यारे पैगम्बर जी रिसालत खे सम्झो। इहे ॿ शयूं तव्हां सम्झी वियो न, इंशाअल्लाह दुनिया में बि कामयाब, आख़िरत में बि कामयाब। अल्लाह ताला असांजे दोस्तनि खे अजर अज़ीम अता फरमाए। मोहतरम वकार साहब, ॿिया असांजा दोस्त जिन नाला कुझु यादि आहिनि या न यादि आहिनि, अल्लाह ताला सभिनी जो इहो ख़र्च क़बूल फरमाए। जेके दोस्त परे परे खां हली आया आहिनि, अल्लाह सभिनी जो अचणु क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन असांजा गुनाह माफ़ फरमाए। असांखे अल्लाह ताला अज़ाब क़ब्र खां, अज़ाब जहन्नम खां महफ़ूज़ रखे ऐं जन्नतुल फिरदौस जो असांखे हक़दार बनाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।